अचे तो हुजूर गुल गुलाब जा आण। रात का 1 बजा हुआ है और जुमे की रात है, कोई बंदा इधर उधर हिला नहीं है तो ये कर्म नहीं है तो फिर क्या है भाई? ये कर्म नहीं है तो क्या है? तो कर्म मुफ्ती साहब की मशहूर हुक्म कर दुआ है, अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। गुल गुलाब जा आणे कयो अंगण सुरहाड़। गुल गुलाब जा आणे कयो अंगण सुरहाड़। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। गुल गुलाब जा आणे कयो अंगण सुरहाड़। गुल गुलाब जा आणे कयो अंगण सुरहाड़। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। अज अचे तो हुजूर हिन घड़ीअ थो गरीब वटे करे तशरीफ। हिन घड़ीअ थो गरीब वटे करे तशरीफ। हिन घड़ीअ थो कायम खानन वटे करे तशरीफ। घर खिटियूं थो सिंगारिया मुंहिंजा भला जान से। अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। गुल गुलाब जा आणे कयो अंगण सुरहाड़। गुल गुलाब जा आणे कयो अंगण सुरहाड़। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। अज अचे तो हुजूर सही पढ़ी सलाह तो सलाम पंजो सहनो सिंगारिया। पढ़ी सलाह तो सलाम पंजो सहनो सिंगारिया। जते मिठा मेहमान महबूब बिहारिया दा। अज अचे तो हुजूर गुल गुलाब जा आणे। आयो सुहिणो नबी अज सरदार। आखिरी मिसरो वाह जो सजण ये तथे वए जेड़ा माण्हू तेरी महफिल मजेदार। ए ताला ये तथे वए आयो सुहिणो नबी हिते सरेदार। अज त सजण ईद थी वई जेड़ा माण्हू तेरी महफिल मजेदार। वाह जो सजण ईद थी वई। शहर मदीने मां घोट अची वियो रहमत जो कंडियारे ते ककरो वसे वियो। है शहर मदीने मां घोट अची वियो रहमत जो कंडियारे ते ककरो वसी वियो। वसे व रहमत वो रब जी बार बार। आह जो सजण ये दकराए जेड़ा माण्हू तेरी महफिल मजेदार। आह जो सजण मुस्तफा जाने रहमत पेला।